हाँ ॾिसो कादियानी जो मां तव्हांखे साफ़ अक़ीदो ॿुधायां कादियानी छा चवनि था कादियानी चवंदा आहिनि ॾिसो असांजो इहो अक़ीदो आहे जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी रसूल आहे असांजो अक़ीदो आहे न नबी खां बाद में पोइ नबी जा ख़लीफ़ा थींदा आहिनि नबी खां बाद में नबी जा ख़लीफ़ा थींदा आहिनि न अलाह जे नबी हिन दुनिया खां जीअं विया त इन खां बाद में ख़लीफ़ा आया न अबू बकर सिद्दीक़ ख़िलाफ़त हलाई न साईं इन खां बाद में उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़िलाफ़त हलाई न इन खां बाद में उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़िलाफ़त हलाई इन खां बाद में हज़रत अली उल मुर्तज़ा ख़िलाफ़त हलाई त हे कादियानी इन मिशन खे इन ते कापी था कनि ग़ुलाम अहमद मिर्ज़ा जेको इन्हनि जो जेको हुयो जंहिं पाण खे नबूअत दावा कई इन खां बाद में हिननि इहो ई सिस्टम हलायो इन्हनि जो हिकिड़ो ॿियो जेको ख़लीफ़ो थियो उनखे ख़लीफ़ो ईअं तस्लीम कनि पिया माज़अल्लाह जीअं असां मुस्लमान अबू बकर सिद्दीक़ खे ख़लीफ़ो तस्लीम कयूं था असां नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी खे उम्महातुल मोमिनीन चवंदा आहियूं न मोमिननि जूं मारियूं त कादियानी बि जेको आहे ग़ुलाम अहमद मिर्ज़ा जी घरवारनि खे ईअं चवंदा आहिनि उम्महातुल मोमिनीन यानी ॾिसो हो तव्हांखे उन्हनि जी कंडीशन ज़ाहिर ईअं थींदी त कादियानी जी कंडीशन ज़ाहिर ईअं थींदी उन्हनि जूं ईअं ई मस्जिदियूं कादियानी जूं ईअं मस्जिदियूं आलीशान उन्हनि जूं मस्जिदियूं मस्जिद में ॾिसंदव जेके पेशमाम उहे बि ईअं ॾाढनि सां पटकनि सां ऐं ईअं ई चवंदा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह काला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे हदीसूं पढ़ंदा क़ुर पढ़ंदा अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम तव्हां हैरान थी वेंदो तव्हां चवंदो हे त मुस्लमान आहिनि ऐं उन्हनि जी मस्जिद में ईअं ई जेको कलमा लिखियल आहिनि जीअं असां वटि लिखियल आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ऐं अहिड़ी तरह जेको आहे क़ुर जूं आयतूं तव्हां तस्लीम न करे सघंदो त कोई हे गैर मुस्लिम आहिनि तव्हां तस्लीम न करे सघंदो त हे को गैर तव्हांजो साईं मुस्लमान आहिनि इन्हनि में हिकिड़ो मर्ज़ अची वियो जो हे काफ़िर थी विया सॼे क़ुर जे मथां ईमान हुजे क़ुर में आयतूं ग़ालिबन 6666 आहिनि न क़ुर में घणियूं आयतूं 6666 पर जेकॾहिं को मुस्लमान 6665 जे मथां चए थो मां ईमान आहे 66 वारी ते जेको मां ईमान न आहे त बि इहो मुस्लमान 6665 ते ईमान आणे थो न 6666 हिकिड़ी आयत नथो आणे त बि इहो मुस्लमान काफ़िर आहे यानी हिकिड़ी आयत जे मथां हिनखे शक थियो न इहा आयत बि कंहिं नाज़िल कई आहे इहा बि आयत अल्लाह ताला ई नाज़िल कई आहे न त क़ुर जी हिकिड़ी आयत जो इनकार करण बि कुफ़ुर आहे निमाज़ भले पढ़े पर चए थो इस्लाम जे अंदरि हज न आहे त बि कुफ़ुर आहे रोज़ा रखे इन खां बाद में ज़कात जो इनकार करे त बि कुफ़ुर आहे जेकॾहिं पूरे क़ुर खे तस्लीम करे क़ुर जी हिकिड़ी आयत खे मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व ख़ातमुन नबिय्यीन इनखे तस्लीम नथो करे ऐं चए थो इन आयत जो ग़लति मतिलबु वठे थो त बि जेको आहे काफ़िर आहे त कादियानी खे असां कादियानी असांजा ज़ाती दुश्मन न आहिनि कादियानी खे असां इन क़ुर जे मुआफ़िक़ काफ़िर चवंदा आहियूं त उहो चवंदा नबी खां बाद में जेकी आहे रिसालत जारी आहे त अलाह ताला हिन खे हर ज़माने जे अंदरि कादियानी खे ख़्वार कयो आहे कादियानी खे अलाह ताला हर ज़माने जे अंदरि ख़्वार कयो आहे त हाणे उन्हनि जो जेको आहे ख़लीफ़ो आहे हिकिड़ो कादियानी जो नालो आहे मसरूर मिर्ज़ा मसरूर हाणे एतिरी उन्हनि जी जियालत अलाह ताला उनखे दुनिया जे अंदरि ज़लील कयो आहे एतिरी उन्हनि जी जियालत उनखे क़ुर पढ़णु न ईंदो आहे वॾो हिकिड़ो बाक़ाइदो उन्हनि जो वॾो उनखे पैसो छो त सपोर्ट उनखे केरु यहूदी कंदा न उन्हनि जो वॾो हिकिड़ो मर्कज़ लॻंदो आहे जर्मनी जे अंदरि ऐं उन्हनि जी जेके कादियानी त आहिनि जेके बि उन्हनि जो हेठि जेको आहे मनसब आहे उहो सभिनी उन्हनि खे जेको आहे उन्हनि जो हिकिड़ो इज्तिमा थींदो आहे इज्तिमा जीअं मुस्लमान इज्तिमा कंदा आहिनि को जलसो कराईंदा आहिनि त उन्हनि जो बि हिकिड़ो ईअं जलसो थींदो आहे त उनजे अंदरि हिकिड़ो वॾो जलसो उन्हनि करायो उते जेको आहे मिर्ज़ा मसरूर जेको कादियानी जो हिन टाइम वॾे में वॾो जेको पाओ आहे माज़अल्लाह उनखे हिन टाइम कादियानी ईअं तस्लीम कंदा आहिनि जीअं असां हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पंहिंजे वक़्त जो ख़लीफ़ो तस्लीम कयूं पिया त कादियानी हुनखे हिन टाइम मिर्ज़ा मसरूर खे ईअं तस्लीम कंदा आहिनि हुन ग़रीब खे जेको आहे क़ुर शरीफ़ पढ़णु न पियो हुजे अची करे जीअं क़ुर शरीफ़ शुरू कई अची करे 3, 4, 5 बल्कि पूरी आयत ई न पढ़ी सघियो बल्कि पूरी आयत ई छो त अलाह ताला उन्हनि खां अहिड़ो जेको अक़ुलु खसियो आहे ऐं उहा आयत जेकॾहिं हिन पंहिंजी मस्जिद मां पंहिंजे तालिब इल्म खां पुछा कयनि न उहो जेको आहे बिल्कुलु उनखे यादि जेको आहे पढ़ी वेंदो पर कादियानी खे उन्हनि खे इहा बि हिमत छाजे करे उहो इस्लाम सां हिकु धोखो कनि था उहो इस्लाम सां हिकु धोखो कनि था ऐं इस्लाम जी आड़ में अची करे मुस्लमाननि खे जेको आहे गुमराह कनि था इन जे करे ख़ुदा उन्हनि खां जेको आहे इहो अक़ुल बि जेको आहे खसे वरितो आहे कादियानी जेको असां कॾहिं बि उहो शुबात बि रखंदा आहिनि नवां मुस्लमान ॾिसो न हिन टाइम अक्सरियत कुझु जेको आहे हिन टाइम थोरी घणी जेको लाड़काने जे अंदरि बि कुझु कादियानी आहिनि उनजी महिनत जेकी हले थी कंबर जे अंदरि बि कुझु थोरा घणा कादियानी आहिनि त उहे ईअं चवंदा आहिनि त माना फांसी जो कीअं पवंदा तव्हां उनखे कीअं सुञाणींदव अगरि कोई बि अगरि तव्हां सां मिसाल ॻाल्हियूं करे हिकिड़ी ॻाल्हि में कादियानी फांसी पवंदा जेकॾहिं तव्हांखे शक थिए न भाउ हे मूंखे पंहिंजी तरफ़ माइल करणु छो थो चाहे भला हे मां सां क्लोज़ थियणु छो थो चाहे उनखां इहो ई हिकिड़ो सुवालु कंदा कयो त छा तव्हांजो इहो अक़ीदो आहे
त जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहे। जेकॾहिं चवे त आख़िरी नबी आहे असां हुनखे तस्लीम कयूं था जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿिए नबी खां बाद में कोई बि नबी न आहे, पकी ॻाल्हि त इहो पंहिंजो मुस्लमान आहे। ऐं जेकॾहिं चए न न इन जे अंदरि असांखे इश्काल आहे, इन जे अंदरि इन जो मतिलबु ॿियो कुझु आहे, इन ॻाल्हि जो वाज़े मतिलबु आहे इहो बेमान काफ़र कादियानी आहे। इहा ॻाल्हि असां होशियारी छो त असांजा नौजवान घणा जेको आहे न उहो लालच ॾींदा आहिनि हिकिड़े क़िस्म जी, उन्हनि खे पैसो त घणो आहे न, कादियानी खे पैसो घणो आहे, जर्मन जो हिकिड़ो पैसो थो अचे, असां नौजवान नसल खे फिराए छॾींदा छो त असां वटि गुरबत घणी। उनखे चवंदा ॾिसो असां मुस्लमान आहियूं, साॻियो असां क़ुर पढ़ंदा आहियूं, असांजो अक़ीदो बि साॻियो आहे, असां हज बि कंदा आहियूं, असां नमाज़ बि पढ़ंदा आहियूं, रोज़ा बि रखंदा आहियूं। ऐं पोइ जेको आहे मुस्लमान खे काफ़िन खे जेको असां मां सिंध जे अंदरि ॿुधो काफ़िन खे जेको हितां जर्मनी टिकट ॾेई करे मोकिलींदा आहिनि, उनखे लालच ॾींदा असां तव्हांखे जर्मनी में जेको आहे असां तव्हांखे कारोबार वठी ॾींदासीं, तव्हांखे हसीन जमील औरत सां निकाह बि कराईंदासीं, लालच इहा ॾींदा आहिनि, औरतुनि जी बि लालच ॾींदा आहिनि। ऐं जेको आहे तव्हां बि मुस्लमान आहियो, असां बि मुस्लमान आहियूं, बसि थोरो घणो फ़र्क़ु आहे। मया ॿार दोस्तो हे आख़िरत सां ई तबाह थींदी, हे आख़िरत असां ॾिसो न असां इस्लाम ते हाणे इहा असांजे घणनि नौजवाननि खे ख़बर ई न आहे त कादियानी केरु आहिनि। असांजे नौजवान घणनि खे जेके हिन खां जेके गफ़लत आहे, घणनि असांजे नौजवाननि खे ख़बर ई न आहे त कादियानी आहिनि केरु। कादियानी इस्लाम जा दुश्मन आहिनि, कादियानी जेको आहे मुस्लमान क़तन तौर ते न आहिनि। छाजे करे जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए मुंहिंजी उम्मत अना ख़ातमुन नबीयीन ला नबी बादी, ए मुंहिंजी उम्मत मां जेकी मां आख़िरी नबी आहियां, मां खां बाद में कोई बि नबी न ईंदो, मां खां बाद में क़यामत अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़ाहिर थींदी, मां खां बाद में क़यामत ज़ाहिर थींदी, तव्हां उम्मत ख़तमु थी वेंदव, अल्लाह ताला जेको आहे सिज खे मग़रिब खां जेको आहे तुलू कराईंदो, बाक़ी मां खां बाद में कोई नबी जेको आहे ज़ाहिर न थींदो। हा अल्लाह जे नबी फरमाया मां खां बाद में दावा हिकिड़ा कंदा, छो त अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में मुस्लिम में कज़ाब जेको आहे नबूवती दावा कई न, पोइ साहिबनि हुननि जो अशर कहिड़ो कयो, साहिबनि हुननि जी मुंडी लाथी पोइ, छो त नबी खां बाद में कोई नबी आहे ई न। मुस्लिम में कज़ाब जो मुंडी कीअं लाथी, वेशी रज़ी अल्लाह ताला अना उनजी जेकी मुंडी लाथी। त मैं भाइर दोस्त असां पंहिंजे इस्लाम जी जेको आहे चौकीदारी कयूं, असां पंहिंजे इस्लाम जी चौकीदारी कयूं त कोई जेको आहे ज़ालिम असांजे इस्लाम जे अंदरि जेको आहे दाख़िल थी करे असांखे गुमराह न करे छॾे।